ज़हर ज़िंदगी तू मुझे मथा यकीन त न कंदे, पर सच त इहो आहे जे ॾींहं खां तोखे धक लॻा उन ॾींहं खां मुंहिंजी रातिनि जी निंड ऐं ॾींहं जो आराम फिटी वियो। मां तोखे ॾिसण जे लाइ हिते बिना इजाज़त पहुती आहियां। जे मुंहिंजे भाइरनि खे ख़बर पई न त हू मुंहिंजी खल लाहे छॾींदा। तोबा वॾा कूड़ा आहियो साईं, अलाह जो कसम वॾा कूड़ा आहियो। असुलो कूड़ हाणे गोॾा भञी असुलो हालारे मथां चढ़ी वेही रहियो। इहा त नियत साफ़ हो हिन मिसकिन हालार जी जो बची वियो, न त साईं तव्हां त पूरो बंदोबस्त कयो इन हालार वीचारे खे टंगराइण जो। हालार खान असां पंहिंजो ज़मीर विकिणी तोखे माराइण जी कोशिश तॾहिं कयूं जॾहिं असां कमज़ोर हुजूं। जेकॾहिं हथ अटकाईंदे न त ॿ हथ पाण खां अॻिते पाईंदे। मूंखे सभु छोरी छोकिरी चईंदा आहिनि। मां तोखे सोणी थी लॻां? शायदि उन नट ॾिसण वारी अख ई न आहे। तो वटि उहा अख आहे? हा हिकु चाहे ॾिस ॿ अखियूं आहिनि न। मुंहिंजा मोबाइल में फोटो कढी रिकॉर्ड करे वथे थी हर कंहिंखे ॾेखारींदी। गुलाम सुभाणे मुंहिंजा मोबाइल में फोटो थिया न हेॾे होॾे पोइ मूंखे न चइजांइ इहे सभु कम इन छोरी मीरा जा अथई। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।